दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव खैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम नंबर 51 अथव मारवाड़ी में ऐं तमामु बहितरीनु एल्बम आहे। ही 2 फोटूं आहिनि हिन जा तव्हांजे साम्हूं। ऐं हिन में जेके गीत आहिनि त हिननि गीतनि खां पोइ शमन अली मीराली खे काफ़ी चांस ॾिनो। मारवाड़ी जेके बि शाइर आहिनि उन्हनि तमामु घणो चांस ॾिनो हिनखे। पोइ हिन थर प्रोडक्शन में 4-5 एल्बम ॿिया बि कया ऐं हिनखे तमामु सुठी मोट मिली। हिन जो गीत तमामु भलो, गुलाबरा गुलड़ा, घूंघटियो तो हटा, तमामु बहितरीनु गीत आहे ऐं ॿिया बि सुठा आहिनि हिन जा गीत। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु करे उनखां पोइ एल्बम जे बारे में ॿुधायूं था। ऐं मथां लिखियलु आहे सिंधी शिकारपुर जो सिंधी शहज़ादो शमन अली मीराली पहिरियों भेरो मारवाड़ी लोकगीत सां एल्बम। हलूं था कमेंट्स की तरफ़। तो पहिरीं कमेंट्स आहे सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम 50। वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। ऐं ॿियो दोस्त आहे हिकिड़ो नओं आयो आहे, नालो लिखियलु अथसि खान रुक। हे काफ़ी तमामु ग़लतियूं पिया कयो तव्हां। हुन लिखियो आहे त हीअ एल्बम 2004 में आयल आहे। थी सघे थो पहिरीं आउं ग़लति हुजां, पर मुंहिंजे हिसाब सां इहो ईअं ई आहे, एल्बम 5 में आयल आहे। पोइ थी सघे थो एडवांस हुजे, बहरहाल असांजो शक सही आहे। तव्हांजी राय बि बिल्कुलु ठीकु आहे, असां मञूं था। उन खां पोइ वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे फोटूं ॾिनो ज़बरदस्त, महिरबानी। आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे, उन बि साॻियो ई लिखियो आहे फोटूं ज़बरदस्त ॾिनो आहे। हसन अहमद महर भाउ लिखियो आहे VIP। ऐं उन खां पोइ आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। वॾी महिरबानी दोस्तो, कुर्बा मुंहिंजा लख लाइक। उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे टू पिक्चर। ऐं आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुपर अदा। वॾी महिरबानी लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। कमेंट्स कंदा रहो। उन खां पोइ लास्ट कमेंट्स आहे हिन बाबर लाखो भाउ लिखियो आहे त एल्बम 2004 में आयल आहे ऐं 52 एल्बम 2005 में आयल आहे। ऐं उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे त वहीद मतिलबु हिन लिखियो आहे त वहीद हिकिड़े डेडिकेट कयो हूंदो शमन अली मीराली खे। ऐं उन खां पोइ ॿियो दोस्त आहे FHZ। इहो दोस्त आहे ज़रदारी साहिबु, वॾी महिरबानी हुनजी, उन कमेंट्स कई आहे। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं कहिड़े साल में एल्बम आयो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। ऐं हलंदासीं हाणे पहिरियों गीत जेको आहे महबूब खान जानी लिखियो आहे कलाम, गाम के हेरो नाम ही थारो। ऐं उन खां पोइ आहे ॿियो गीत आहे रील शमन री बाज़ारे, महिराणी शाइर आहे हिन जो। ऐं उन खां पोइ आहे महबूब खान जानी, उन जी शाइरी आहे तमामु बहितरीनु, अरे अल्लाह मारो जानीड़ो। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे तव्हांजे हथां रो रुमाल, भरियो बर्थ ते कमाल। तमामु बहितरीनु, मुंहिंजी पसंदि जो गीत आहे इहो। उन खां पोइ जेको सुठो गीत आहे मीठी मीठी बोली थारी, माखी से मीठो थारो प्यार। तमामु बहितरीनु गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे शाइर आहे सिराई मांदो, उन जो गीत आहे ए अल्लाह मारी सुण सदारे। ऐं उन खां पोइ नूर महिराणी जो कलाम आहे, नूरल महिराणी। गीत जा ॿोल लिखिया अथई कॾहिं ख़तमु थीसी बेरी विछोड़ा। ऐं उन खां पोइ गीत आहे कलाम आहे गुलाबरा गुलड़ा, घूंघटियो तो हटा। अमीर हमज़ा डोरी जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ मलक दीदार जो कलाम आहे सुहिणी माड़ी माथे सदके जाऊं, मारो जानीड़ो बीठो हसे। तमामु बहितरीनु एल्बम कंप्लीट थी चुको दोस्तों। तव्हांखे कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। क़ीमती राय।